मेहरबानी मोहतरम नबूबत फतुफाक अवां राय रखी यकीनन फिदियत की संगत पंहिंजे वफ़े वितार भरपूर तरीक़े से असांजा उहदेदार सब जा सब मौजूद हैं। हिकिड़ी बाज़ाब्ता कमेटी ठाहे अवां जी राय के अमली जामू पहिराईंदासीं। अवां जी महिरबानी लखपुर। असांजी अॼोकी हिन तकरीब में सिंधी ॿोली जा खोड़ सारा स्कॉलर मौजूद आहिनि, खोड़ सारा शाइर अदीब दानिश्वर। ऐं सम्झां थो टंडे मोहम्मद खान में सिंधी ॿोली इन मज़हब के हवाले से हिकिड़ो उत्साह लाइक़ु किरदारु रहियो आहे ऐं उहो किरदारु असांजो मोहतरम साईं डॉक्टर कादर वक्त मंसी साहब है, जो असांजे जेकी तकरीब मेज़बानी महिमान है, पंहिंजी गुज़ारिश है पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि में इज़ाफ़ कनि। क़ाबिल एहतराम मुंहिंजा साईं सभु स्टेज ते वेठल ऐं साईं अब्दुल करीम जा शागिर्द ऐं चंद असांजे कॉलेज जा शागिर्द, अस्सलाम वालेकुम। साईं अब्दुल करीम असांजे टंडे जो हिकिड़ो बाहिम्मत, उसूल परस्त, अज़ीम, मेहनत कश ऐं अज़मत लाइक़ उस्ताद आहे। ऐं 100 लफ़्ज़नि में हिकिड़ो बैत पढ़ंदुसि साईं जे लाइ त पग सनू सोगात कंध मथाऊं करो, काची कदम उछलिया भूरे भिनी रात, संज सोना सगलात मये सब मलाए। साईं के शागिर्दन में हिन प्रोग्राम के अंदर जेके यकीनन आज़म आई साईं जिसकानी साहब जे मरून मिन्नत ही जो प्रोग्राम थियो है, जिन इन्हनि प्रोग्राम पे ठाहियो तो उन ॾींहुं मूंखे ख़ुशी थी त साईं स्टेज ते ईंदो ऐं असांजो प्रोग्राम कंदासीं। ऐं आऊं लतीफ़ शागिर्दी जे ज़माने में तो पढ़ी कोन सघियसि साईं वटि, पर रूबरू कुझु न कुझु ॿुधंदुसि। प्यासी साहब तो मुझे कुलीग रहियो असांजे डिग्री कॉलेज में, ॾाढो प्यारो उस्ताद हो। ऐं अक्सर चवंदो कादिर बख्श कुर्सी खण पाण ॿाहिरि विरांडे में था वेहूं, ऐं चवंदो हिते वेठा आहियूं, चई न पंहिंजूं कचहरियूं अलॻि आहिनि। हिकिड़ो लाजवाब उस्ताद हो। उन खां अॻु में आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿी करणु चाहींदुसि त साईं वारनि जो घराणो मूंखे लॻे थो त सूफ़ी आहे। सूफ़ी खे आउं ॿिनि टिनि लफ़्ज़नि में उनखे उनजी तशरीह कंदुसि त तमा न कर, जमा न कर, मन न कर। मूं कॾहिं हिननि माण्हुनि में तमा जी तात कान ॾिठी जॾहिं असीं सभु तमा में हूंदा हुआसीं। जमा करण ख़बर न आहे त दौलत केतिरी जमा, आउं सम्झां थो त आणियूं ऐं चाड़ियूं ॾुथ ॾिहाड़ी सूमर उन ॻाल्हि ते कारबंद हूंदा। ऐं टी ॻाल्हि मन न कर। ऐं तव्हांखे यकीन सां थो चवां जेको उस्ताद सख़्तु न आहे, एतदाल तबियत रखे थो, शागिर्दुनि सां वधीक मोहबत करे थो, पर मूंसां ऐं पीर अरशद जान सां घटि छोकिरा मोहबत कंदा हूंदा। इन जे करे जो दड़का ॾींदासीं शागिर्द मूंसां विड़िया पिया हूंदा। साईं खे ख़बर आहे त मूं शागिर्द अरेस्ट कराया, मक्सी प्रिंसिपल न खपे। साईं अरशद वेठो आहे, इन ॻाल्हि जो गवाह आहे। ऐं चवंदोसि त बाबा क्लासनि खां ॿाहिरि छो था बीहो, पढ़ो नथा। सब खां पहिरीं जेको फर्ज़ आहे उस्ताद जो उहो पढ़ाए। ऐं दयानतदारी सां थो चवां त असां पढ़ायो आहे। ऐं उहा साॻी वसफ़ जेकॾहिं मूं ॾिठी ऐं ॿुधी, छो त साईं सां गॾु कॾहिं बि न रहियो आहियां, त साईं अब्दुल करीम में हुई जेको पूरा पीरियड पढ़ाईंदो। शाह लतीफ़ असां सभिनी जो आहे, असीं सभु हुन जा आशिक़ आहियूं, पर वो इश्क जॾहिं इंतहा दर्जे ते पहुचंदो आहे तॾहिं अब्दुल करीम उस्ताद वटि ईंदो आहे, रफ़ीक आस लगारी वटि हूंदो आहे। जीअं सालनि जा साल लतीफ़ खे ॾिना आहिनि ऐं अॼु असीं लतीफ़ उन्हनि खां सिखूं था, सिखंदे फ़ुख्र महसूसु कयूं था। न रुगो साईं प्यासी, पर साईं जो नंढो भाउ रूरियान जूं गॾिजाणियूं थियनि थियूं हराचर ते हैदराबाद में। मुंहिंजो बि उते अभरो सबरो घरु आहे, नौशाद कॾहिं कॾहिं ईंदो आहे उते, त साईं गुलाम नबी
सूमो बस सां गॾु आहे, जेको बहितरीन कहाणीकार आहे। हिकिड़े दफ़ा नसीर मिर्ज़ा मूंखे चयो, तव्हां गुलाम नबी खे सुञाणो था? तॾहिं आउं कोन सुञाणंदोसि। मूं चयो साईं न, जी हेॾो वॾो कहाणीकार आहे, तव्हां सुञाणो नथा? बैंक में बि नौकरी अथसि, अलाए कहिड़ी बैंक कोन ॿुधाई, इहा पुराणी ॻाल्हि आहे। 1986 जी ॻाल्हि आहे। त ही जेके उस्ताद आहिनि से क्रिएटिव नेचर जा उस्ताद आहिनि। का शइ पढ़नि था त उन ते ज़हन खपाए, उन लफ़्ज़ जी ओरिजिन खे वठनि था, उन मंज़र खे ॾिसनि था। लतीफ़ कहिड़ी कैफ़ियत में ही शेर चयो आहे, उन कैफ़ियत ॾे वञनि था ऐं पोइ पंहिंजे शागिर्दनि खे उहा शइ सम्झाइनि था ऐं शागिर्द फौरन हिननि खां मुतासिर थी उन शइ खे पंहिंजे शऊर में दाख़िल करे था छॾीनि ऐं उहा शइ अणमिट थियो वञे, उन ॿार खे कॾहिं बि कोन विसरंदी। जीअं हिकिड़े शागिर्द ॿुधायो त असां पढ़ंदा हुआसीं, नबी बख़्श ॿुधायो, पढ़ंदा हुआसीं तॾहिं साईं ही असांखे बैत पे ॿुधाया, त उहे असांजे तहतल शऊर में वेही विया ऐं उहे अॼु ॾींहं ताईं असांखे यादि आहिनि। त साईं मुंहिंजूं तव्हां सां दुआऊं आहिनि। ऐं तव्हांखे ख़लीफ़े नबी बख़्श कासिम जे हिन ॿिनि सिटनि जे बैत में दुआ थो ॾियां त अॻु न सुणी दग, पग न पथर हेर मां, सही वाट सरग अला कज अबोज के। अलाह पाक तव्हांखे वॾी उमिरि ॾींदो ऐं जॾहिं बि तव्हांजी ॻाल्हि निकिरे थी, आउं दिलचस्पी सां ॿुधणु चाहींदो आहियां त साईं कीअं थो ॿुधाए। ऐं इहा मुजीबत क़िस्मती आहे जो आउं अदबी संगत में दाख़िल थियो आहियां त साईं एतिरनि गॾिजाणियुनि में आयो कोन्हे। काश आउं आज़म खे चवंदुसि त साईं खे गॾिजाणियुनि में आणे त असां साईं खां सिखूं। छो त मूं पढ़ियो आहे त बेस्ट टीचर्स आर दोज़ हू रिमेन स्टूडेंट फॉर एवर। ऐं बहितरीन शागिर्द उहे टीचर उहे आहिनि जेके शागिर्द रहनि। ऐं आउं पाण खे अॼु ॾींहं ताईं शागिर्द सम्झंदो आहियां। ऐं केॾी महिल बि शाह लतीफ़ जे बारे में को लफ़्ज़ सम्झ में न ईंदो आहे त रफ़ीक खे फ़ोन कंदो आहियां, अॼु बि ताज़ो हिकिड़ो लफ़्ज़ हिन खां सिखण जी कोशिशि कई अथमि। ऐं आउं वरी ॿीहर हीअ असांजा दोस्त जेके नौजवान आहिनि, अदबी संगतूं जिते किथे थियनि थियूं, पर मुख़्तियार निज़ामानी हिन अदबी संगत खे 4 चंड हणी छॾिया। संगत ॿिए पासे हले थी, क़ाबिल माण्हू आहिनि, हैदराबाद में बि आहिनि, रूरियाण में बि आहिनि, किथे ॿिए पासे बि हूंदियूं अदबी संगतूं, पर हीअ असांजो जेको मंज़र ॿाहिरि थो वञे, हीअ जेका फोटोग्राफी करे थो, उन लाइ हिन खे शाबस आहे। ऐं आउं जेके मथे स्टेज ते वेठा आहिनि उस्ताद, शऊर है तो सजदा कर मेरी जिल्लतों को, मैं वकार बन गया हूं तेरी बुनियाद का। शऊर अथई त सजदो कर असांजे ज़िल्लतनि खे, छो त असीं तव्हांजे वकार जा ज़ामिन आहियूं, असीं उस्ताद आहियूं। उस्ताद छा थो घुरे? उस्ताद हीणी ज़ात आहे, कुझु बि नथो घुरे, रुगो तव्हां सलाम कयो, उस्ताद ख़ुशि थी वियो, सम्झ त हुनजी दिलि ख़ुशि थी वई ऐं तव्हांजे लाइ दुआऊं थी वयूं। मूंखे कम आहिनि, उस्ताद बुखारी चवंदो, मूंखे कम आहिनि या ग़म, तिन खे तूं छा कंदे, वठ त तोखे कान का ॻोल्हे ख़ुशी ॾींदो वञा। ऐं उस्ताद ख़ुशी ॾींदो आहे, तव्हांजे मुस्तक़बिल जो ज़ामिन आहे, तव्हांखे पढ़ाईंदो आहे। पर हिन ज़िलत अंगेज़ दौर में को बि ॿार पढ़ण लाइ तयारु न आहे ऐं हर उस्तादनि जे पुठियां आहे त कॉपी करायो, फैसिलिटी ॾियो, न कराईंदो त गिला कंदा। साईं अरशद जान अॼु मुंहिंजे ब्लॉक में आयो, कॉपी करण ॾिनई कोन, ऐं पोइ उन मां ॿाहिरि समाज में कहिड़ा मनफ़ी नतीजा निकिरनि था, तंहिंजो असांखे अहसास ई कोन्हे। असां मां भलो उस्ताद उहो आहे जेको ॿारनि ते सख़्ती करे, उनखे पढ़ण लाइ पाबंद बनाए। ऐं आउं आख़िर में वरी बि सभिनी उन्हनि उस्तादनि खे सलाम थो करियां ऐं उन्हनि सिखंदड़नि खे सलाम थो करियां जेके भिटाई खे पढ़नि था, सम्झनि था ऐं ॿियनि खे सेखारीनि था। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे ॾियो।